welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. पाकिस्तान, तुर्की और भारत समेत मुख्तलिफ मुल्कन में व्हाट्सएप सर्विस डाउन, करोड़ें यूज़र्स परेशान। व्हाट्सएप इस्तेमाल कंदड़नि जो चवणु आहे त खेनि ग्रुप्स में मैसेज उमारण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। इनफरादी मैसेजिस उमारण जो सिलसिलो बि बंदि थी वियो। व्हाट्सएप बीटा इन्फो मसइले जी तस्दीक करे छॾी। व्हाट्सएप ऐप सर्विस डाउन थियण बाद ट्विटर ते बि हैशटैग व्हाट्सएप ट्रेंड करण लॻो। ट्विटर यूज़र्स व्हाट्सएप सर्विस डाउन थियण ते दिलचस्प मीम्स शेयर करण लॻा। इस्लामाबाद हाई कोर्ट अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ फौरी अदालती कमीशन जोड़ण वारी सदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ फैक्ट फाइंडिंग कमीशन जोड़ण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी हलाई। चीफ जस्टिस पेटिशनर वकील शोएब रज़ाक खां सवाल कयो त छा अरशद शरीफ जे कुटुंब खे कंहिं मुआविनत जी ज़रूरत आहे या केरु हुननि वटि वियो आहे। वकील अदालत खे ॿुधायो त अरशद शरीफ जो मर्द अॼु पाकिस्तान अची रहियो आहे। जांच लाइ फौरी तौर अदालती कमीशन जोड़ी वञे। चीफ जस्टिस इस्तदा रद्द कंदे चयो त कमीशन जोड़ण वारे मामले ते सहाफ़ती तंज़ीमुनि खे बि एतमाद में वरितो वञे। डिप्टी अटॉर्नी जनरल मौक़िफ़ पेश कंदे चयो त कीनिया जी हुकूमत तरफ़ां रिपोर्ट अचणी आहे। दरख़्वास्त गुज़ार खे रिपोर्ट ते को एतराज़ थियो त केस वधीक ॿुधो वञे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त हीउ ॿिनि रियासतुनि जो मामिलो आहे। रियासती इदारा बहितर तौर मामले खे हल करे सघनि था। अमरीका कीनिया जी सरकार खां पाकिस्तानी सहाफ़ी अरशद शरीफ जे मौत जी भरपूर ऐं शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो। अमरीकी परॾेही विज़ारे जे तर्जुमान नर्ड प्राइस जो चवणु आहे त अरशद शरीफ जे कम खां दुनिया वाक़िफ़ आहे। ख़बर नाहे त हुन जे मौत जा कारण छा हुआ। कीनिया जी हुकूमत खे चवंदासीं त संदसि मौत जी भरपूर ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे। अमरीकी तर्जुमान इमरान ख़ान जी नाअहली बाबति पुछियल सवाल जो जवाबु ॾियण खां लवाए वियो। नर्ड प्राइस चयो त अमरीका पाकिस्तान जे अंदरूनी सियासी मामलनि में मदाख़लत नथो करे सघे। असां पाकिस्तान जी अदलिया ऐं सियासी निज़ाम विच में तकरार ते बहस नथा करे सघूं। कीनियन पुलिस जी फायरिंग में मारिजी वियल सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जो मर्द नैरोबी मां दोहा पहुचायो वियो। दोहा मां मक़तूल सहाफ़ी जो मर्द अॼु राति 1:15 वॻे ताईं इस्लामाबाद पहुचायो वेंदो। पाकिस्तान जे हाई कमिश्नर नैरोबी एयरपोर्ट खां मर्द पाकिस्तान न उमाणियो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कीनिया जे सदर सां ॻाल्हि ॿोल जे नतीजे में कानूनी मामला तेज़ी सां मुकमल कया विया। कीनिया जी पुलिस जे तर्जुमान ब्रूनो शिवसो जो चवणु आहे त अरशद शरीफ जे मौत जे पस मंज़र बाबति जांच करे रहिया आहियूं। कीनियन पुलिस जी शुरूआती रिपोर्ट मूजिबि अरशद शरीफ खे सुञाणप में ग़लती थियण ते फायरिंग करे मारियो वियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। आज़म नज़ीर तारड़ पंहिंजे हथ सां लिखियल इस्तीफ़ा सदर आरिफ अलवी ॾांहुं माणी छॾी। आज़म नज़ीर तारड़ इस्तीफ़ा में ॼाणायो आहे त हू ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि उहिदे ते वधीक कमु जारी नथो रखी सघे। ज़रीन जो चवणु आहे त आज़म नज़ीर तारड़ कुझु जूनियर जजिस जी मुक़ररी जी हिमायत करण वारे मामले ते दबाव जो शिकार हो। कुझु ज़रीन जो चवणु आहे त वफ़ाक़ी वज़ीर आसमा जहांगीर कॉन्फ्रेंस में इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ नारा लॻण जो हवालो ॾींदे इस्तीफ़ा ॾिनी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां इदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी जी सख़्त मुज़म्मत। पंहिंजे बयान में आसिफ ज़रदारी चयो त कंहिं बि प्लेटफॉर्म खे इदारनि ख़िलाफ़ इस्तेमालु न थियणु घुरिजे। पाकिस्तान जी बका असांजे इदारनि सां ई आहे। अफ़सोस आहे त हिकु शख़्स हिन मुल्क खे गारिन ऐं नफ़रत खां सवाइ कुझु बि न ॾिनो। अॻूणे सदर चयो त इमरान ख़ान जी हर तक़रीर सियासत बदिरां नफ़रत सां भरियल हूंदी आहे। हिन शख़्स जूं कड़ियूं जिते मिलनि थियूं उन्हनि जी बि ख़बर आहे। हू कंहिंजे चवण ते इदारनि ख़िलाफ़ नफ़रत पखेड़े रहियो आहे। असांजा जवान ऐं ऑफिसर इन ई वर्दी